सजावल जी सरकारी अस्पताल में छाती तकलीफ़ में मुब्तला बाड़ो मुबैना गलत इलाज थियण करे फोती वो फोती बाड़े जे पीउ चोड़ जमाली वासी गुलाम मुस्तफ़ा मला पंहिंजी घरवारी सां गॾु फोती बाड़े जे लाश खे मेन रोड ते रखी अस्पताल इंतजाम करे एहतजाज कंदे ॿुधायो त छाती तकलीफ़ में मुब्तला 2 सालनि जे मासूम पुट एहसान खे इलाज लाइ सजावल जी सरकारी अस्पताल आंदो जिते डॉक्टरनि पुट खे झटको थियण जो चई इंजेक्शन लॻाइण जो चयो पर हुननि पारां बार बार मना करण बावजूदि अस्पताल जे कंपाउंडर इंजेक्शन लॻायो जंहिं करे संदन पुट फोत थी वियो। हुन चयो त मासूम पुट खे ग़लति इलाज करे मारे उन्हनि सां ज़ुल्म कयो आहे। हुननि मुतालबो कयो त अस्पताल जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। मुझे पुट खे का तकलीफ़ भी कोन हुई न, मुझे पुट खुदा जी ज़ाती हो कसम, मुझे पुट जिंदा हो। हां दा जिंदा हो असां नंढड़ो मुझे पुट जिंदा हो, मुझे पुट जिंदा हो। बनो असां तो देश चारण ला ॿियो कुझु यार शाहिदा इन ॻाल्हि जो टे यार शाहिदा एडी वॾी का तकलीफ़ कोन। पुट छो इंजेक्शन आऊं चाला हां मुझे पुटन के इंसाफ खपे मूंखे इंसाफ वठी ॾिने। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk